जी रस्मी सिंध काबीना जे वज़ीरनि जे तरफ़ां हलफ़ खां पोइ हिन वक़्तु उनखे बाज़ाब्ता तौर ते कलमदान अलॉट कया विया आहिनि। सिंध काबीना में जेके वज़ीर शामिल थिया उनमें शर्जील मेमून खे ट्रांसपोर्ट, एक्साइज़, टैक्सेशन ऐं नार्को टैक्स खाते जो कलमदान अलॉट कयो वियो आहे। डॉक्टर अज़रा पेचूअ खे सिहत ऐं आबादी जी भलाई वारो खातो जेको अलॉट कयो वियो आहे। अहिड़ी तरह सैयद नासिर हुसैन शाह खे तवानाई, रिथाबंदी ऐं तरक़ी वारे खाते जो कलमदान अलॉट कयो वियो आहे। अहिड़ी तरह सैयद सरदार अली शाह खे तालीम, माइंस एंड मिनरल डेवलपमेंट खाते जो कलमदान आहे उहो अलॉट कयो वियो आहे। सईद गनी खे मकानी इदारनि, हाउसिंग, टाउन प्लानिंग ऐं पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग ऐं ॿाराड़ी तरक़ी जो खातो आहे उनजो कलमदान अलॉट कयो वियो आहे। ॼाम खान छोरे खे आबपाशी ऐं खुराक खातो जेको उनजो कलमदान अलॉट कयो वियो आहे। ज़ियाउल हसन लंजार खे घरू खातो, कानून, पार्लियामानी अफेयर्स वारो जेको कलमदान आहे उहो अलॉट कयो वियो आहे। सरदार मोहम्मद बख्श खान महर खे ज़राअत, सप्लाई एंड प्राइज़ कंट्रोल, रांदियूं, नौजवाननि जा मामला, एंटी करप्शन खाते जो कलमदान अलॉट कयो वियो आहे। अहिड़ी तरह हाजी अली हसन ज़रदारी खे जेलनि वारो खातो जेको आहे उहो अलॉट कयो वियो आहे। अहिड़ी तरह ज़ुल्फ़कार अली शाह खे सकाफ़त, सियाहत ऐं एंटीक्यूटीज़ ऐं आर्काइव खातो जेको आहे उहो अलॉट कयो वियो आहे। अलाह बख्श भयो खे ॿेलो ऐं वाइल्ड लाइफ वारो जेको खातो आहे उहो अलॉट कयो वियो आहे। उनखे जेको एडवाइज़र तौरु जेको आहे सिंध काबीना में खयो वियो आहे। अहिड़ी तरह एहसानुल्लाह मज़ारी जेको सलाहकार आहे वॾे वज़ीर जो उनखे बैनल सूबाई मामलनि वारो जो कलमदान आहे उहो अलॉट कयो वियो आहे। सूबाई सलाहकार नजमी आलम खे ह्यूमन सेटलमेंट, स्पेशल डेवलपमेंट एंड सोशल हाउसिंग ऐं लाइव स्टॉक वारो खातो अलॉट कयो वियो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी। नासिन चीफ रिपोर्टर वहीद राज पर तफ़सील ॾिना आहिनि।